आवां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो ऐं हींअर असां हैदराबाद रीजन या हैदराबाद डिस्ट्रिक्ट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पीपल्स पार्टी जे तमामु सीनियर अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर ऐं हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे मरकज़ी तर्जुमान मौला बख़्श चांडियो सां। मौला बख़्श चांडियो जेको आहे सो तमामु सीनियर कारकुन आहे, अॻुवान आहे ऐं कारकुन लॾे जो आहे, बल्कि इन में को बि शक न आहे त इन खे न वरी को वधाउ आहे इहा ॻाल्हि जो त कारकुन लॾे जो माण्हू आहे ऐं हैदराबाद जो जेको बि माण्हू आहे हैदराबाद जी पब्लिक आम माण्हू मौला बख़्श चांडियो खे भाऊ जे नाले सां वधीक सुञाणींदा आहिनि ऐं उनजे करे जो कारकुन लॾे जो रहियो आहे हमेशह कारकुननि सां गॾु हर हवाले सां ॼणो ईअं लॻंदो आहे, ईअं महसूसु थींदो आहे त हू हिकिड़ो आम कारकुन आहे पीपल्स पार्टी जो। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत में शामिलु आहे, मेन स्ट्रीम में शामिलु आहे, पर उनजे बावजूदि बि अॼु बि हैदराबाद जा माण्हू न पर सॼी सिंध जा माण्हू उनखे इहो ई सम्झंदा आहिनि त उहो असांजो पंहिंजो आहे ऐं कारकुन लॾे जो आहे, उन सां हुजतूं कंदा आहिनि, उन सां हर हवाले सां पार्टी जा कारकुन हुजनि थोरे आम माण्हू हुजनि मौला बख़्श चांडियो सां तमामु घणी हुजतूं बि कंदा आहिनि। मौला बख़्श चांडियो अॼु असां सां गॾु आहे। असां जेका शुरूआति कंदासीं हिन प्रोग्राम जी, उन शुरूआति में असांजो जेको थीम आहे हैदराबाद टाइम्स जो, त हैदराबाद जा जेके इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदा आहियूं। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं मेन स्ट्रीम आहे सिंध जी सियासत जे हवाले सां, अदब जे हवाले सां, समाजियात जे हवाले सां जेका बि शइ थींदी आहे उहा हैदराबाद खां शुरूआति थींदी आहे ऐं उहा सॼी सिंध ते उनजो असरु रहंदो आहे। कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु हैदराबाद जी जेका सियासी सूरत हाल आहे, ईंदड़ इलेक्शनूं आहिनि 2018 में इलेक्शनूं अचनि पियूं, उन में पीपल्स पार्टी जो छा रोल हूंदो? अवां जी वॾी महिरबानी, मुंहिंजे लाइ इलाही प्यार जा जुमिला चया आहिनि। अलाह जी महिरबानी आहे, हमेशह ख़ुदा रब्बिल आलमीन जो शुक्रगुज़ार रहंदो आहियां त मूंखे पंहिंजे शहर में, मूंखे पंहिंजे घर में, मूंखे पंहिंजे दोस्तनि में अलाह सां इज़त ॾिनी आहे, मूंखे प्यार सां था ॾिसनि। इहो मुंहिंजे लाइ वॾो ख़ज़ानो आहे, भई इहा मुंहिंजी प्रॉपर्टी आहे त आउं हैदराबाद जे अक्सर रहवासियुनि जे मोहबतुनि में शामिलु आहियां ऐं मुंहिंजो इहो सरमायो आहे। कोशिशि कंदुसि, दुआ बि घुरंदो आहियां त इन खां महरूम न थियां, इन ख़ज़ाने खां। ऐं हमेशह इन सां प्यारु कंदो रहंदुसि। हैदराबाद मुंहिंजो महबूब शहर आहे। हैदराबाद जे उन ज़माने में जंहिं कॉलेज में आयुसि, स्कूल में ज़माने में हुउसि, हैदराबाद मुंहिंजी यादुनि में ॾाढो हसीन शहर आहे, ॾाढो पुरसकून शहर आहे, ॾाढो मोहबत कंदड़ माण्हुनि जो शहर आहे। ऐं हितां खां वठी गोल बिल्डिंग में असांजी ऑफिस हुई सपाफ जी, हितां खां वठी गोल बिल्डिंग पंधु वेंदा हुआसीं, उतां खां पंधु ईंदा हुआसीं। मुहरमल में हितां खां वठी किले ताईं बाज़ार मां वेंदा हुआसीं, बाज़ार जे ॿिन्ही पासे आज़ादार जा मर्कज़ हुआ, उते बि ईंदा हुआसीं पंहिंजे पीउ सां गॾु। असांजे हैदराबाद कमाल आहे, हैदराबाद में फ़िरके जो मसइलो न आहे, हैदराबाद में मकतब फ़िक्र जे करे माण्हू कोन्हनि पढ़ंदा, हैदराबाद में ज़बान जे करे बि कोन्ह पढ़ंदा आहिनि। हैदराबाद हिकिड़ो मोहबत जो ख़ालिस मोहबत जो शहर आहे, फ़क़ीरनि जो, दरवेशनि जो शहर आहे। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदो आहियां त पोइ चवंदो आहियां हैदराबाद भिटाई जो बि शहर आहे, भिटाई बि हैदराबाद ज़िले में, हाणे भले खणी हालात ठही वियो हुजे। त हैदराबाद कई हवालनि सां हिकिड़ो तारीख़ी शहर आहे। पोइ बदकिस्मती सां हिते वाह अहिड़ो वरियो जो हिते जी हसीन शामिल में दूहूं ऐं रत जी बूइ शामिलु थी वई हली। पोइ हैदराबाद उजड़णु शुरू थी आहे। उन उजड़ण जे नतीजे में कासमाबाद आबाद थियो। ॾाढा सुठा सुठा माण्हू जेके पुरसकून पंहिंजे घरनि में वेठा इल्मु अदब ऐं फ़न जी ख़िदमत पे कयूं, उहे सभु डिस्टर्ब थी विया। उन्हनि खां कई ॻाल्हियूं छॾाइजी वयूं, उन जा कई कूंदर क़तल थिया, कई माण्हुनि जूं बेइज़तियूं थियूं, तोहीन थी माण्हुनि जी इज़तुनि खां महरूम थी विया कई माण्हू। नतीजे में शहर मां उहो मज़ो, उहो लुत्फ़ निकिरी वियो। शहर में इमारतूं त रहियूं पर रौनक कान रही जेका हैदराबाद जी सुञाणप आहे। मुंहिंजे ख़्याल में हीउ मंघनि जो शहर आहे हैदराबाद, पोइ आसे पासे उहो मंघ बि गुम थी विया। हाणे हिकिड़ो इमारतुनि जो ॿेलो आहे, फ्लैटनि जो हिकिड़ो ॿेलो आहे हैदराबाद। उहा हैदराबाद जूं हवाऊं बि हाणे माण्हू घटि थियूं मिलनि। ऐं खिल खिल में चवंदो आहियां त हैदराबाद जा अक्सर माण्हू जो कासमाबाद लॾे आया आहिनि, त हैदराबाद जूं हवाऊं कासमाबाद ॾे मोटी आयूं आहिनि। हिते शाम जो वियो त उहे हवाऊं हैदराबाद जे दरिया वारियूं हिते थियूं लॻनि। हिते जो मसइलो, आम मसइलो जेको मुंहिंजे वेझड़ वारे अर्से में, उहो अमन अमान हो। हिते जो शहर, हिते शहरनि लाइ ग़ैर महफ़ूज़ थी वियो। उर्दू हो या सिंधी हो, ग़ैर महफ़ूज़ थी वियो, बदकिस्मती हुई। उर्दू वारनि जी बि इहा नस्ल का गोलियुनि लाइ पैदा कोन थी, ऐं सिंधी त गोलियूं हलाईंदा ई न हुआ। इहा हाणे
कयो त ना उनखे हाणे नथो हाणे बेॾोही नथो चवां ॾोही बि थो चवां थो रिएक्शन बि सही पर हिन खां ॾोह थिया ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हैदराबाद इलाही अमन जो हिकिड़ो मर्कज़ थी वियो आहे अलाह कंदो अञा थींदो ऐं आउं दुआगू आहियां अलाह साईं खां त हिन अमन हिन शहर खे अमन जो मर्कज़ ई रहणु खपे हीअ अमन जेको हींअर आहे इहो मुस्तक़िल रहे सो फौरी तौरु अमन अमान जो मसइलो उहो हींअर काफ़ी बहितर थियो हाणे तव्हां पुछी आहे इलेक्शन हिते हिकिड़ी पाकिस्तान खां पोइ हिकिड़ी अजीब ग़रीब फिज़ा थी इलाही माण्हू खे पंहिंजा हल्का न हुआ उन्हनि हल्कनि पंहिंजा हल्का ठाहिण लाइ कई मामला कई शयूं कया ऐं इन शइ वञा नथो वक़्तु गुज़री वियो उनखे तलख़ी में पैदा नथो करणु चाहियां पर कराची हैदराबाद में हल्का ठाहिया विया जेके माण्हू आया उन्हनि जा लीडर आम माण्हू जेको उर्दू ॻाल्हाइण वारो आयो सो ख़ुलूस में हो सो प्यार में आयो मोहबत में आयो अक़ीदत में आयो हिंदुस्तान में ज़ुल्मनि खां बि न आयो पर जेके लीडर आया उतां जा सरदार नवाबज़ादा ऐं रईसज़ादा उन्हनि वरी सियासत उन्हनि करणी हुई उन्हनि अची उहो सियासी मर्कज़ ठाहिण लाइ पंहिंजे ख़ासि मफ़ाद जे तहत हिकिड़ी पॉलिसी अपनाई उन ज़माने में सेटलमेंट जा कमिशनर हिकिड़ो आयो ॿिया बि इलाही महिरबानी ऑफिसर हुआ नाला जिन जा ॿुधा अथमि उहे आया उन्हनि हिकिड़ी ख़ासि पॉलिसी ते अमल दरामद कयो हितां जेके माण्हू हुआ उन्हनि जे घरनि ते मक़ामी माण्हुनि जो को हक़ु कोन रहियो ऐं मक़ामी माण्हू बिना सूफ़ी अशराफ़ ऐं वलिन जहिड़ा हुआ उन्हनि बि ताला जीअं लॻा पिया ते खोले ॾिना इलाही ताला लाया आहिनि हो ई न प्रॉपर्टी जो मसइलो न हो पर पोइ जेका सियासी हिकटी क़ाइमु करण लाइ जेके पॉलिसियूं हलियूं त हैदराबाद में वॾी विरासत जो बुनियादु रखियो ऐं पोइ शहर विरहाइजी वियो हलियो सही ऐं पोइ तरीक़ेकार हीअ थियो त शहर सॼे में उन ज़माने में उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके असांजा नवां सिंधी हुआ उन्हनि जा नुमाइंदा चूंडिया छो ऑफिसर शाही उहो सभु उन्हनि जी पॉलिसी तहत हलियो हल्का बंदियूं अहिड़ियूं थियूं जो हितां जो मक़ामी माण्हू को मुंतख़ब थी कोन पिए सघियो पोइ बहरहाल 77 में वरी तंहिं ज़माने में जमियतुलमा पाकिस्तान ॼण अॼु जी MQ कल्ह जी MQ जमियतुलमा पाकिस्तान जमियतुलमा अवां सियासी पुछो आहे ऐं हीअ तारीख़ पई अॼु थोरी घणी बयान ते जमियतुलमा पाकिस्तान सभु सीटूं जमियतुलमा पाकिस्तान खणंदी सवाइ हिकिड़ी लतीफ़ाबाद में मियां शौकत साहिबु हो उहो मुक़ाबिलो कंदो शायदि हिकिड़े अधु दफ़ा खटियो बि हुजे हिकु दफ़ो अब्दुल वहीद कुरैशी साहिबु MP हो उहो हिकु दफ़ो MP हितां थियो पर जमात इस्लामी हिकु दफ़ो MNA ते हिकु दफ़ो MP ते पर तक़रीबन जमियतुलमा पाकिस्तान हितां जो हुई सियासी जमायत पोइ वक़्तु फिरियो शाम नूरानी साहिबु हिते जो रूहानी पीर हो पोइ वक़्तु फिरियो MQ ठही त वरी उहा ई फिज़ा हली वई नी उर्दू जी सिंधी जी हलाई वई हिकिड़ी ख़ासि मख़सूस सियासी मफ़ादत जे तहत उर्दू सिंधी में जहिड़ो न हो उर्दू सिंधी हिक ॿिया दुश्मन कोन हुआ पर ॼाणी ॿुधी हिकिड़ी फिज़ा क़ाइमु कई वई आउं चवां थो न तल्ख़ शयुनि खां हींअर पासो पियो करियां तलख़ी न वधाइणु खपे जेका क़ाइमु थी आहे मोहबत वारी फिज़ा उनखे हलाइणु खपे पोइ MQ में अॼु ताईं MQ में पर अञा इलाइक़ा के अहिड़ा आहिनि जिते थोरो घणो जमियतुलमा पाकिस्तान जो हिसो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पॉकेट्स आहिनि लोकल गवर्नमेंट जी जेका इलेक्शन लोकल इदारनि जी थिए थी उन में पीपल्स पार्टी खटींदी आहे इलाही हल्कनि में पर सूब MP MNA जो वॾो हल्को आहे त पोइ उन में नथी थिए पर हींअर पोइ इलेक्शन में असांजो जमियतुलमा पाकिस्तान जो आहे नालो साहिबज़ादा ज़ुबैर अब्दुल ख़ैर मोहम्मद ज़ुबैर उन जी पीपल्स पार्टी मदद कई MPA बि खटियूं MNA बि खटियूं वोटर असांजा हुआ हल्को असांजो असीं सां गॾियासीं पर हू बि पंहिंजी फतेह खे क़ाइमु न रखी सघिया उन कुझु MQ जी डिज़ाइन इलेक्शन लड़ण जी कुझु हिन जी बेहिमती असीं त वॾी कोन असांजा वोटर सघंदा पोलिंग स्टेशन जेको हुन सां अज़ाब कंदा हुआ ख़वातीन सां ऐं पोड़नि बुज़ुर्गनि सां नौजवान सां विढ़ंदा हुआ उहे असांजा वोटर सिंधी घटि वेंदा हुआ बाबू मौला बख़्शान जो सां हल हवाला कयूं था हैदराबाद जे हवाले सां उहो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी वठूं था नंढड़ी ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि हिन
वक़्तु जेका MQM जी सूरत हाल आहे अॻे खां ऐं हाणे जी सूरत हाल में वॾो फ़र्क़ु आहे। हिन वक़्तु MQM विरहाइजी चुकी आहे 3 हिसनि में। हूअं त केतिरा ई हिसा आहिनि पर बाज़ाब्ता तौर 3 हिसा लिखिया वञनि था। इन जे हवाले सां कीअं था ॾिसो त हैदराबाद में पीपुल्स पार्टी खे को फ़ाइदो पवंदो, का सीट एडजस्टमेंट या सीट वधीक का मिली सघे थी जेकॾहिं पीपुल्स पार्टी महिनत करे त? पोइ इलेक्शन में थियो आहे, हिकिड़ी MP सां खई आहे जाम खान शोरो हुन में MP आहे, अधु MNA खईसीं हितां अधु तलके मां। तंहिं करे चई सघिबो त हैदराबाद मां हिकिड़ी MNA हिकिड़ी MP सां खटी आहे। इहा रुगो थोरी घणी हल्का बंदी में तब्दीली थी, इलाइक़ा ठहिया त हल्का ठहिया त हुन में ठहियो। जीअं हल्का बंदी थी नैसिर थिए त इलाही फ़र्क़ु पवंदो, छो जो हल्का बंदी हिकिड़ी साज़िश तहत कयो आहे मुशरफ़ जे ज़माने में ई की वरी पास अदा कयूं। हाणे वरी जेको अव्हां जो सुवालु आहे उहो जेकॾहिं MQM खे ठाहिण वारनि MQM खे जा बखिया उॾड़िया आहिनि, सही जे इहे वरी ॻंढण न चाहिनि ऐं इहे ईअं ई रहनि त पीपुल्स पार्टी खे फ़ाइदो पई सघे थो, ॿी कंहिं जमायत खे पई सघे थो। पर मूंखे कॾहिं कॾहिं रहंदो आहे त टोलण वारा वरी ॻंढे बि छॾींदा आहिनि। अहिड़ी का सूरत वरी हिकु थी वञनि त पोइ वरी मुश्किल आहे। पर जे इहा ई सूरत हाल जीअं तव्हां था चओ मौजूदा सूरत हाल आहे त पोइ यकीनन पीपुल्स पार्टी फ़ाइदो पई सघे। पीपुल्स पार्टी तव्हां त माशाल्लाह तमामु सीनियर माण्हू आहियो ऐं तव्हां हितां हैदराबाद जा लोकल बि आहियो, सॼो सिस्टम तव्हांजो हैदराबाद सां लाॻापियल आहे। जेके शहरी इलाइक़ा आहिनि जीअं उन में शहरी इलाइक़नि में असांजा क़दीमी ॻोठ आहिनि, टंडो आगा आहे या टंडो पंहिंजो मीर महमूद आहे, अहिड़ा इलाही इलाइक़ा आहिनि, लतीफ़ाबाद में आहिनि, सिटी वारनि इलाइक़नि में आहिनि। पीपुल्स पार्टी ते उतां जा जेके रहवासी आहिनि, उतां जा माण्हू आहिनि लोकल जेके वोटर आहिनि PP जा, बिल्कुलु 100% उहे वोटर आहिनि, उहे शिकायतूं कंदा रहिया आहिनि त पीपुल्स पार्टी असांजी शहरी इलाइक़नि में मालिकी न करे सघी आहे अॼु ताईं। इन में केतिरी सदाकत आहे? ठीकु आहे, जंहिं पहलू सां हू था ॻाल्हाइनि उन में हू ठीकु आहिनि, ऐं नाजाइज़ थो चवां। पर असीं चऊं था त असां ते टोटल एॾो केस में नथो ॿधी थी सघिजे जो असां अमलन करे ॾेखारियो आहे। मिसाल हैदराबाद में पहिरियों दफ़ो एडमिनिस्ट्रेटर पीपुल्स पार्टी थियो मिर्ज़ा आशिक़ साहब, सही, जिते मकामी में कमु थियो, पर उते असां हैदराबाद शहर जे विचो विच जेके कमु कराया जेके उर्दू आबादियूं हुयूं, पर असां चयो त शहर जा जेके ॾिसण में था इलाइक़ा अचनि सही आहिनि। ऐं पीपुल्स पार्टी ऐं मिर्ज़ा साहिब जे ज़माने में पीपुल्स पार्टी ज़माने में असां तहसीब खां कमु कोन वरितो, असां बिना कंहिं फ़र्क़ जे हैदराबाद जी ख़िदमत कई हुन ज़माने में। जेतिरा पैसा उन ज़माने में संद गवर्नमेंट मदद कई म्यूनसिपलिटी जी, उनखां पोइ बि MQM वारा पोइ बि असां सिंध गवर्नमेंट पैसा ॾिना, रुगो इन करे त सॼे शहर खे। पर बदकिस्मती सां MQM जो जेको बि मक़ामी हुकूमतुनि वारो अरसो आहे असांजे असुल पाड़नि खे नज़रअंदाज़ कयो वियो, कॾहिं बि न तवजो करणी। छाकाणि त असीं लोकल गवर्नमेंट हुआसीं कोन, छाकाणि त असीं कॉर्पोरेशन में हुआसीं कोन, छाकाणि त हैदराबादी शहरी इलाइक़ा डिस्ट्रिक्ट काउंसिल में कोन थिया त हुन सां ज़्यादतियूं थियूं। पोइ उन जे बावजूदि वरी असां सूबाई सतह ते इलाही प्रोग्राम वठी ॾिना, इलाही कम कराइण जी कोशिशि कई। जॾहिं बि मुहर्रम शरीफ़ अचे थो, मुहर्रम शरीफ़ में असांजे इन इलाइक़नि में आज़ादारी थिए थी, बिना कंहिं ॿुधायो त फ़िरके जे फ़र्क़ खां सवाइ फ़िरके जी ॻाल्हि कान्हे। असांजा पार्टी जा लीडर, असांजा दोस्त मूसूदा सभु असीं पोइ मुहर्रम शरीफ़ में ख़ासि स्कीमुनि में कमु करायूं था, DCN खां कमिश्नर खां हिन खां जेके लोकल गवर्नमेंट नथी करे। अहिड़ी तरह सां रस्ता ठहिरायूं था, गेटियूं ठहिरायूं था सिंध गवर्नमेंट जे फंड्स मां। मक़ामी हुकूमत सां ते का बि महिरबानी असां कयो त आहे। मिसाल तौरु हींअर मूं हॉस्पिटल ठहिराई आहे टंडे आगा में, पंजाब बिस्तरनि जी, बेनज़ीर भुट्टो हॉस्पिटल जी। मूं हींअर हिन में हुसैनाबाद में इमरजेंसी सेंटर ठहिरायो, हुन में वार्ड ठहिरायो अथऊं, स्कूल ठहिराया अथऊं, हटड़ी में स्कूल ठहिराया अथऊं। अहिड़ी तरह कमु त करियूं था। टंडे वली मोहम्मद ऐं मार्केट ऐं मेमण पाले में पाणी जी टांकी आहे, सालनि खां ख़राबु थी बंदि थी वई हुई। असां 50 लख रुपया, मुंहिंजे ख़्याल में 50 लख रुपया ख़र्चु करे मुंहिंजे फंड मां, सेनेट जे फंड मां असां उहा शुरू कराई आहे पाणी जो सिस्टम। अहिड़ी त इलाही कमु कनि था। हीअ हिते पोयां हुसैनाबाद जे पुल वटि रेलवे, हिते असांखे कमु त करायूं था, उहे सिंध गवर्नमेंट जा आहिनि या जेके मेंबर हुआ उन्हनि ऐं सेनेट जा पैसा हुआ, पर मक़ामी हुकूमत कॾहिं कोन कयो। तंहिंजे करे जेतिरा मसइला आहिनि असांजे असुल पाड़नि में उहे हल न थिया आहिनि, इन करे उहे शिकायत करे सघनि था। हिन वक़्तु सिंधी आबादियुनि में तव्हां ॾिसो पाणी पीअण जो कोन्हे को, भले कासमाबाद जी ॻाल्हि कजे, लतीफ़ाबाद जी ॻाल्हि कजे, हैदराबाद जी ओवरऑल ॻाल्हि कजे त पीअण जो जेको पाणी अचे थो एतिरो गंदो आहे। डॉक्टर ख़ुदि चई चुका आहिनि त हिन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा जीवड़ा आहिनि ऐं उन में केमिकल्स उन में साफ़ु नथो थिए ऐं उहो वॾो हिकिड़ो इशू आहे हैदराबाद सां पाणी जो।
इहो मामिलो आहे, ड्रेनेज जो कासमाबाद जो मामिलो आहे, इन्हनि ते आख़िर छा मुस्तक़िल इन जो छा अभी सही आयो, अभी सही आयो। मूं चए थो मसइला एतिरा आहिनि, सभिनि जो वास्तो मक़ामी हुकूमतुनि सां, म्यूनिसिपलिटी सां, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सां। उते असीं न आया आहियूं, हिकिड़ो दफ़ो ई आया आहियूं जॾहिं मिर्ज़ा आशिक़ साहिबु एडमिनिस्ट्रेटर थियो त असां कोशिशि इलाही कमनि जी कई। ॿिया जेके कम थिया आहिनि हैदराबाद लाइ उहे सूबाई हुकूमत कया आहिनि, पंहिंजे फंड्स मां प्रोग्राम कया आहिनि। ड्रेनेज जो बि जेको हिते ईअं वॾो वॾो मनसूबो आहे हले पियो, इलाही मुकमिल थियो, इलाही हलियो। इहो पीपल्स पार्टी कयो आहे, इन खां हैदराबाद में अहिड़ो वॾो मनसूबो करे ॾिनो ई कोन वियो आहे, हेॾी का स्कीम ई कान्हे। हैदराबाद डिस्ट्रिक्ट काउंसिल में नथी अचे, इन करे हिन हैदराबाद जी तरक़ी जे हवाले सां मखदूम साहब जो को ख़ासि रोल कोन्हे। शिकायतूं माण्हू रहनि भले रहनि हुजनि, पर मखदूम रफ़ीक साहब हैदराबाद शहर लाइ का अहिड़ी का शइ कान कई आहे, छो जो हू डिस्ट्रिक्ट में आयो ई कोन थिए। ऐं वधीक का हुनजी करम नवाज़ी त डिस्ट्रिक्ट में कोन्हे, पोइ बि शहर लाइ कजे, अहिड़ो बि कमु कोन थियो आहे। पर मिर्ज़ा साहिब जे ज़माने में कमु थियो आहे, अब्दुल्ला शाह साहिब जे ज़माने में कमु थियो आहे, बेनज़ीर साहिबा बार बार कयो आहे। हींअर हाणे वेझड़ाई में अवाम हैदराबाद जा तव्हांखे थो चवां, बिलावल भुट्टो साहिबु हिकु दफ़ो आसिफ़ साहिब ई कयो, वरी बिलावल भुट्टो साहिबु कयो, अदी फरियाल कयो, वेही मीटिंग करे 3 ॼणा मीटिंग में हुआ। ॿिए दफ़े त अकेलो बिलावल साहिबु चेयरमैन अदी फरियाल ऐं CM सिंध वेठा। पोइ सभिनी हिकिड़ी हिकिड़ी स्कीम हैदराबाद जी ही ओवर ब्रिजूं ठहियूं आहिनि, फ्लाईओवर इन सभिनी ते हिकिड़ी हिकिड़ी शइ ते, रस्तनि ते, जेके रस्ता ॿाहिरि इलाइक़नि सां हैदराबाद उन्हनि ते, ड्रेनेज ते त एॾो बिलावल साहिब ऐं अदी फरियाल वारनि हिसो वरितो जंहिंजी का हद कान्हे। हाणे हुननि हिसो वरितो, आउं थो चवां हुननि स्पेशल फंड कया। आउं थो तव्हांखे गुज़ारिश करियां, अमी पाण गवाही ॾियो ई मीडिया भले ॿुधे, केस ठाहिणु सवलो आहे, पर कल्ह इंसाफ़ जी बि ॻाल्हि कजे। जेको रस्तो हींअर ठहियो आहे वदत कॉलोनी, रानी बाग, हेॾां वरी सुपरा वेठा, अहिड़ो कॾहिं हैदराबाद में हो? जेको रोडनि जा कम हीअं त अहिड़ा कॾहिं हुआ? उन इलाइक़े में मुंहिंजो लॻे ई नथो त हीअ पुराणी हैदराबाद आहे, एॾो वॾो कमु थियल आहे। ऐं उन ज़माने ऐं बिलावल साहिबु, अदी फरियाल, इन में कमाल आहे, आसिफ़ साहिबु, इन्हनि जो कमाल आहे। अॻे कॾहिं कोन थियो आहे, हाणे सिंध गवर्नमेंट उहा सिंध गवर्नमेंट हुई, पर क़यादत त इन्हनि जी में थियो। उन्हनि हिते कमिशन हिकिड़ो आंदो, DC हिते आंदो, कमाल जा माण्हू हुआ, उन्हनि पंहिंजी निगरानी में वेही कमु करायो। ऐं अव्हां खां उमिरि खां वॾो आहियां, अव्हां खां थो पुछां, हैदराबाद जो मक्की शाह रोड एॾो कॾहिं साफ़ ऐं क्लियर हो जेॾो अॼु आहे? एॾो वेकिरो कॾहिं तव्हां पंहिंजी हयाती में ॾिठो जेको हाणे आहे? लतीफ़ाबाद बि हलिया वञो, लतीफ़ाबाद जा मेन रोड एॾा वेकिरा, एॾा साफ़, एॾा सुथरा हुआ, जेॾो इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ु कमु पीपल्स पार्टी ज़माने में हाणे थियो आहे। ऐं जीअं मूं चयो पंहिंजे क़ाइदे जो नालो वरितो, अॻे कॾहिं कोन थियो आहे। बहितरी थिए पई, पर मसइला एतिरा आहिनि, एॾा पुराणा आहिनि जेके फौरी तौर हल न थिया आहिनि। शिकायत जाइज़ आहे। मजमूई तौर ते शहर जी सूरत हाल ते त ॻाल्हि ॿोल थी आहे भाऊ, पर पीपल्स पार्टी जे हवाले सां बि थोरी हिन प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे, तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे कयूं त हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी जी सूरत हाल आहे सिंध में, ओवरऑल सॼी सिंध में, त जेके नंढा वॾा वॾेरा हुआ, जेके पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ बि रहिया आहिनि हर दौर में, उन्हनि जे साम्हूं इलेक्शन में बि आया आहिनि, वरी उहे वापसि अची विया आहिनि। ईअं सम्झो त सिंध सॼी गॾिजी हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां बीठी आहे। ख़बर कोन्हे त पीपल्स पार्टी जो मंशूर छा आहे, आइन छा आहे, उनजो मक़सदु छा आहे। उन हिसाब सां जेके बि माण्हू अॼु गॾु वेठा आहिनि, जेके अॻ में मुखालिफ़ रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु हिकु कमरे में वेठा आहिनि, हिकु पार्टी में वेठा आहिनि, इहे छा अॻिते हली फ़ाइदो ॾींदा पीपल्स पार्टी खे, या इहे नुक़सानकार साबित थींदा? वॾे अरसे खां वठी पाकिस्तान जे माण्हुनि में, पाकिस्तानी मीडिया में, पाकिस्तान लिखियलु पढ़ियलु माण्हुनि में इहो सुवालु हो त पाकिस्तान जे मसइलनि हल थियण लाइ हिकिड़ा क़ौमी हुकूमत ठहे, क़ौमी को पॉलिसी जुड़े, क़ौमी को माहौल ठहे। ऐं बरमला चवां थो, इन में मोहतरम आसिफ़ ज़रदारी साहिब जो ई तदब्बुर ऐं शऊर हो। उन पाकिस्तान में क़ौमी हुकूमत जो वाक़ई तसवुरु ॾेई छॾियो हिकिड़ी जमहूरियत में हूंदे, हिकिड़ी पार्टी जी हुकूमत हूंदे, सभु पार्टियूं गॾु करण जी कोशिशि कई वई ऐं इलाही शामिलु थिया, इलाही पार्टियूं हुयूं मर्कज़ में शामिलु, सूबे में बि हुयूं, पर हिकिड़ियूं पार्टियुनि जो जीअणी इन में आहे त पीपल्स पार्टी खां अलॻि हुजनि, त उन ते मयार करणु पंहिंजे उनजो पंहिंजो रस्तो आहे, गस आहे। अहिड़ी सियासत जंहिंमें सभु पार्टियूं गॾिजनि, वक़्ती तौरु फ़ाइदो बि ॾेई सघे थी, मुस्तक़बिल नुक़सान बि ॾेई सघे थी, चई न सघिबो आहे। जंहिं बहरान खे हल करण लाइ पाण सभिनी ॻाल्हि आम सिंधी खां वियो, आम सिंधी कचनि में चवंदा चवा यार सिंध जा माण्हू सभु हिकु हुजनि, यार गॾियल का हुजनि, चवंदा न, बिल्कुलु इहा कोशिशि त थी आहे। हाणे इन में
मुख़्तलिफ़ सोचूं, मुख़्तलिफ़ ख़्याल, मुख़्तलिफ़ मफ़ाद आहिनि, टकराव बि थी सघे थो, नुक़सान बि थी सघे थो। वक़्ती तो ॾिसण में त इहो आयो आहे हिकिड़ो क़ौमी माहौल चई वियो आहे सभु, पर ॿ टे पार्टियूं आहिनि अलॻि आहिनि, उन्हनि जी पंहिंजी सोच आहे। हिकिड़ी कोशिशि त कई वई आहे, फ़ाइदो वाइदो इलेक्शन खां पोइ ई ख़बर पवंदी त कहिड़ा बीहनि था कहिड़ा कोन था। टकराव बि त आहे न। हाणे ॾिसो जेकॾहिं पाण हैदराबाद जी सूरत हाल ते था अचूं, सॼी सिंध में अहिड़ी सूरत हाल आहे। कंबर शहदादकोट में चांडिया ऐं मक्सी जेके हमेशह हिक ॿिए जा मुख़ालिफ़ रहिया आहिनि उहे हुते वेठा आहिनि, पर दिली तौरु उहे पाण में गॾु न आहिनि। हक़ीक़त आहे इहो पब्लिक खे ख़बर आहे न, आम माण्हू खे ख़बर आहे, पर उन शइ खे जीअं पाण प्रोग्रामनि में डिस्कस नथो थिए या हिकिड़ो आम मीटिंगुनि में ऐं हर माण्हू सम्झे थो। जीअं जामशोरे जी ॻाल्हि था कयूं त जामशोरे में मलक आहिनि ऐं शोरा आहिनि, ठीकु आहे पीपल्स पार्टी में आहिनि, पर हुननि जी अंदरूनी तौर ते त पाण में नथी लॻे न। इहे अंडरस्टूड शइ आहिनि। जीअं हैदराबाद आहे, हैदराबाद जी सूरत हाल आहे। हाणे हिन महिल पीपल्स पार्टी जे सदर खे इहा शिकायत आहे हैदराबाद जे ज़िले जे सदर खे त मुंहिंजी DC फ़ोन नथो खणे, मुंहिंजो कमु नथो थिए। मां वासा जे जेको आहे सो MD खे फ़ोन थो कयां त फ़लाणे हंधि पाणी जी खपे, त उहो चवे थो त बाबा मूंखे मना थियल आहे त तव्हांजो कमु नाहे करिणो। कंहिं ते बि इल्ज़ाम हणंदा, का बि दुर आहिनि त इहे शयूं। पर चूंडियल नुमाइंदा हिन महिल जेकॾहिं चूंडियल नुमाइंदनि में ऐं पीपल्स पार्टी जे माण्हुनि में जेके बि पाण में हिक ॿिए खे पीपल्स माण्हू मिलाया आहिनि त उहे अंदरूनी तौरु न आहिनि मिलिया न। जीअं पाण ॻाल्हि कई थिए त नज़रियाती हिकिड़ा जेके मामला हूंदा आहिनि उहा ॿी शइ हूंदी आहे। हे सभु ईअं मिली गॾिजी विया आहिनि, इहो त नुक़सान थो पहुचे न। ॻाल्हि इहा आहे किन किन जायुनि ते इहे जेके इख़्तिलाफ़ आहिनि माण्हुनि जे विच में, ग्रुप्स विच में या पार्टी विच में, इहे सालनि खां पिया हलनि। सही, सालनि खां आम्हूं साम्हूं आहिनि। आउं नथो सम्झां त कोटड़ी में शोरा ऐं मलिक साहब को क़दीम को झेड़ो आहे, को फितरी झेड़ो आहे या को नज़रियात अहिड़ो बिल्कुलु न आहे। हमेशह गॾु रहिया आहिनि। मलिक साहब सदाई पीपल्स पार्टी सां रहियो आहे। वक़्ती तरह हेठि मथां थिए थी, ईअं बि थियो आहे त मलिक साहब पार्टी छॾी आहे, पोइ उन विच में वरी हिकिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थियनि था, हिकिड़ा माण्हू उभरनि था मलिक साहब जे ख़िलाफ़ु, लेकिन मलिक साहब सदाई पीपल्स पार्टी सां रहियो आहे। कॾहिं थोरा थधाई ऐं गरमाई आई आहे तइल्लुकात, तंहिंजे करे शोरनि ऐं मलिकनि जो को झेड़ो अहिड़ो आहे कोन जंहिं ते पहाको ठही वञे। ऐं लालकाणे में तव्हां मिसाल ॾियो पिया, उते इहो पहाको आहे चांडिया ऐं मक्सी, माना न ठहणु आहे। सही, न ठहणु आहे, हरू भरू न ठहणु आहे। बाक़ी हूअं मक्सी साहब रहिया नी रहिया, छाकाणि सरदार आहिनि, चांडिया बि सरदार आहिनि, हू बि सरदार आहिनि। सरदारनि जो वरी पंहिंजो मिज़ाज आहे, कॾहिं कॾहिं पंहिंजी का खौंस हिक ॿिए जी थिए थी, उन करे बाक़ी पीपल्स पार्टी अॼु बि सॼे लाड़काने ज़िले पुराणे ज़िले में अॼु बि पीपल्स पार्टी मज़बूत आहे। असीं तनज़ीम लाइ वियासीं, कंबर आऊं त हैरान थी वियुसि माण्हू खे ॾिसी, सरदार साहिबु मक्सिन साहिबनि जो वेठो ऐं चांडियनि जो ॿई गॾियो वेठे तनज़ीम में ॿुधायूं त तनज़ीम हीअ थियणु खपे, हीअ थियणु खपे। बाक़ी माहौल सां इहो इख़्तिलाफ़ नुमाया थियनि था। हैदराबाद में हैदराबाद जे ज़िले सदर खे जाइज़ शिकायत आहे, पर मूंखे नथो लॻे त जाम ख़ान चयो हूंदो म्युनिसिपलिटी जे या वासा जे DG खे या MD खे तव्हां सगीर कुरैशी कमु न कर। मूंखे नथो लॻे। जाम ख़ान हिकिड़ो वॾो बाशऊर शख़्सियत आहे, वॾो समझदार माण्हू आहे, मूं हुनखे बेइंतहा समझदार ॾिठो आहे। सियासी इख़्तिलाफ़, सही, पंहिंजी बका जी जंग, इन जो हल माण्हू खे हक़ आहे। पर जाम ख़ान अलल ऐलान अहिड़ो को फ़ैसिलो, अहिड़ी का ॻाल्हि कान कई आहे जेका पीपल्स पार्टी जे नज़म ज़ब्त जी ख़िलाफ़ वर्ज़ी हुजे। ॾाढो समझदार माण्हू आहे, बेइंतहा। ऐं इहा ॻाल्हि अहिड़ी वेठो करियां जेका सियासी न आहे, बेइंतहा समझदार आहे। पर छाकाणि त क्लास थोरो वॾो आहे, उहे वॾड़ा आहिनि, उहे सुखिया आहिनि, ख़ुशहाल आहिनि। असां वारा वर्कर पीपल्स पार्टी जा मौलाई आहिनि, त इहो थोरो घणो इहो फ़र्क़ु थी सघे थो। बाक़ी उहो जनरली असां में कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। इहो वासा जो DG आहे, MD आहे, DC आहे, इहे पंहिंजी बि कॾहिं मन मस्ती कनि था, कॾहिं पंहिंजे बि ज़ोर ते, कॾहिं कंहिंखे ख़ुशि करण लाइ बि थोरा वधीक था कनि। त भला पीपल्स पार्टी जो अख़्तियार आहे, पावर पीपल्स पार्टी आहे, हू पीपल्स पार्टी ज़िले जो सदर आहे, जे तइ करे वठे झेड़े लाइ, जे तनज़ीम झेड़ो करणु चाहे DC सां, DC खे कहिड़ी ताक़त अॼु वरी पोइ वेठो हूंदो जे तनज़ीम ख़िलाफ़ु आहे। एॾे पैमाने जो झेड़ो न आहे। बाक़ी उन पंहिंजे तौर ते कुझु कनि था, कुझु मन मस्ती, पर हूअं अहिड़ो को वॾो फ़र्क़ु कोन्हे। जाम ख़ान पीपल्स पार्टी वज़ीर आहे और हिते पीपल्स पार्टी हर कारकुन जो, ऐं मूंखे आउं त चवां वेठो इंतिहाई ज़हीन ऐं समझदार माण्हू आहे, हुनखां अहिड़ी ॻाल्हि कई न हूंदी। हिकिड़ी वठूं था नंढड़ी ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं था।
तव्हां तमामु सीनियर अॻुवान आहियो पीपल्स पार्टी जा ऐं नज़रियाती तौर ते पीपल्स पार्टी सां हमांगी आहे तव्हांजी शुरू खां वठी अॼु ताईं। हिन वक़्तु तव्हांजी का सीट कोन्हे, को तक कोन्हे को हिन वक़्तु बाज़ाब्ता, जीअं ॼाम खान जो आहे तक आहे पंहिंजो, उतां MP चूंडिजी आयो आहे। शर्जील मेमन ठीकु आहे ॿाहिरियों हुयो पर हैदराबाद मां चूंडिजी वियो, हैदराबाद जी सीट ते थियो। ईअं हिन वक़्तु तव्हांखे तक कोन्हे, पर उनजे बावजूदि तव्हां वफ़ाक़ी वज़ीर रहिया आहियो, सेनेटर रहिया आहियो ऐं सलाहकार रहिया आहियो। कहिड़ी गिदड़ सिंगी आहे अव्हां वटि जो पीपल्स पार्टी तव्हांखे माना ईअं ओचितो ओचितो ईअं मथे खणी आई ऐं बाक़ाइदे ॼण त हिकिड़े कारकुन लॾे जे माण्हूअ खे सफ़ा वॾे पैमाने ते मथे खणी आई? हिन में छा? इहो ठीकु आहे, इहा ॻाल्हि ठीकु आहे, ॻाल्हि ठीकु आहे। ऐं MP बि कोन थो थिया ऐं चूंडजाम किथां कोन थो, लोकल गवर्नमेंट हिकु दो बीट हाराए विसलियो, उहो अरबाब हारायो, ग़ुलाम रहीम हारायो, वेठो हिते अची मूंखे तहलके जी नाज़मी ते वेही हाराई, ऐं ख़ुशि थियुसि। उहो जे न हाराया त शायदि आउं सेनेटर कोन थिया, ऐं हाराइण खां पोइ जॾहिं सेनेटर थी आयुसि त उन्हनि मेंबरनि जो शुक्रियो अदा करणु वियुसि। भई चङो जो मूंखे वोट कोन ॾिनव, अरबाब जे चवण ते वोट ॾियो आहे त चूंडिया सेनेटर कोन थिया। हर में अलाह जी भलाई आहे। ऐं जेका मूं वटि गिदड़ सिंगी उहा इहा आहे, ऐं पार्टी सां वफ़ादार आहियां, सही, ऐं क़यादत सां वफ़ादार आहियां। भुट्टो साहिबु अॼु बि मुंहिंजो इश्क़ु आहे, बेनज़ीर साहिबु अॼु बि मुंहिंजी क़ाइद आहे। अॼु बि आउं ज़रदारी साहिब खे पंहिंजो मोहसिन सम्झा थो जो उन ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं आहिनि मुंहिंजे हवाले सां। अदी फरियाल आहे, मुंहिंजी महिरबानी आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी मोहसिन आहे। बिलावल भुट्टो मुंहिंजे इश्क़ जो नालो आहे, छाकाणि बिलावल भुट्टो वारिस आहे बेनज़ीर साहिबा जो। बिलावल भुट्टो साहिबु वारिस आहे बेनज़ीर साहिबा जो। बिलावल भुट्टो सियासी हक़ीक़ी सियासी वारिस आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो। ऐं अॼु बि जॾहिं बिलावल साहिब खे ॾिसां थो त मूंखे हुनजे चहिरे में भुट्टो साहिबु ॾिसण में थो अचे। हुनजो ॻाल्हाइणु, हुनजे जंहिंमहिल साम्हूं वेहंदो आहियां त पुराणे ज़माने में गुम थी वेंदो आहियां। ऐं सम्झंदो आहियां त मुंहिंजे साम्हूं भुट्टो साहिबु वेठो आहे, उहो ई ॻाल्हाइण जो तरीक़ो अथसि, उहो ई अवाम कारकुन सां जीअं हुजत थो करे। सो अॼु बिलावल साहिबु मुंहिंजे इश्क़ जो तसलसुल आहे। पर अव्हांखे जुमिलो हीअं बि चई सघेव थे, मुआली गिदड़ सिंगी पुछण खां बजाए हीअं बि चई सघेव थे त इहो पीपल्स पार्टी जो कारनामो आहे त जंहिं पंहिंजे हेॾे सीनियर कारकुन खे, जंहिंजो हल्को कोन्हे, जेको मिसकीन आहे, जो ग़रीब आहे, जेको हिकिड़े मज़दूर जो पुटु आहे, बिल्कुलु उहो वफ़ाक़ी वज़ीर बि थी वियो, वरी सेनेटर बि थी वियो, वरी सूबाई वज़ीर बि थी वियो, हाणे पाकिस्तान में उहिदेदार हैदराबाद में हिन सतह जो पहिरियों उहिदेदार पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ईअं बि चई सघेव थे। पर अव्हांखे पीपल्स पार्टी चङा ई घटि लॻी, मुंहिंजी का जादूगरी वधीक लॻी आहे। मूं वटि का बि जादूगरी कोन्हे। अलाह साईं जो शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे माउ पीउ जो शुक्रगुज़ार आहियां। क़यादत जो पीपल्स पार्टी जो भुट्टे साहिब ऐं बीबी जो जे शहूर ॾिनो, मां ऐं शुक्रगुज़ार आहियां आसिफ़ साहिब जो, जंहिं मूंखे सेनेटर कयो, जंहिं मूंखे वफ़ाक़ी वज़ीर कयो, जंहिं मूंखे सूबाई वज़ीर कयो। अदी फरियाल साहिबा जो, बिलावल साहिब जो, जंहिं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई एॾी कई आहे जो उहिदो मूंखे हुजे न हुजे, मेंबर हुजा न हुजा, उन्हनि ॿिन्ही जे हिन प्यार जे करे ऐं पाण ॾाढो ताक़त सम्झां। ईंदड़ इलेक्शननि में जेकॾहिं तव्हांखे हैदराबाद जी का MP जी या MNA जी सीट ॾिनी वञे, पीपल्स पार्टी ॾे, त ऐं उहा तव्हां क़बूल कंदा ऐं तव्हांजी कोशिशि हूंदी पंहिंजे तरफ़ां त मूंखे सीट ॾिनी वञे हैदराबाद मां चूंडिजी अचां? सियासी माण्हू लाइ महराज आहे असेंबली में वञणु, सही, पार्लियामेंट में वञणु ऐं पार्टी हुकूमत में अचणु। फ़र्द न, पार्टी हुकूमत में अचे ऐं फ़र्द जी आहे त पार्लियामेंट में सियासी माण्हू। अगरि पार्लियामेंट जी सियासत करे पियो, अगरि बंदूक वारी सियासत न अथसि, हथियार वारी न अथसि, ऐं हा लेनिन ऐं माऊज़ी तंग वारी सियासत न पियो करे, त हर माण्हू, हाणे त उहे बि पिया पार्लियामेंट लाइ आता आहिनि जेके लेनिन ऐं माऊ पढ़ाईंदा हुआ, से बि आता आहिनि त वञूं कंहिं न कंहिं नमूने सां असेंबली वञूं। शौक़ु त पंहिंजी जाइ ते, पर इहो शौक़ु मुंहिंजो अलाह साईं पूरो कयो आहे माइटनि दुआउनि सां। आसिफ़ साहिबु पूरो कयो आहे, बिलावल साहिबु कयो आहे, अदी फरियाल कयो आहे। मूंखे इहो शौक़ु आहे कोन। बाक़ी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई जे चखे चए त पिरी ॾिसंदे जेको जेको पार्टी जो हुकुम आहे, पार्टी चवंदे जेलनि में विया आहियूं, पार्टी जे करे खूननि जे केसनि में, पार्टी करे माण्हू खाईंदा रहियो, गिटनि में हलंदो रहियो आहियां, काढ़नि ततनि में नाला हणंदो रहियो आहियां। पर जे पार्टी फ़ैसिलो करे कंहिं मेंबरी जो ऐं वज़ारत जो, ऐं हुनखे इनकार कंदुसि। माण्हू खे मिठाण खाईंदे माखियुनि जा शरबत पीअंदे का तकलीफ़ थींदी। ऐं हर हाल में पीपल्स पार्टी सिपाही आहियां। सिपाही पोस्टिंग लाइ न आहे विढ़ंदो, जिते चाहिनि पोस्टिंग कनि, ऐं सिपाही आहियां पीपल्स पार्टी।
ईंदड़ इलेक्शननि में सिंध मजमूई तौर ते कराची समेत सॼी जेके कश्मीर ताईं कंदकोट ताईं कीअं पिया ॾिसो पीपुल्स पार्टी स्वीप करे थी पीपुल्स पार्टी जे लाइ चैलेंजिस थींदा या कुझु मामला थींदा इन में तव्हां हर इलेक्शन में पीपुल्स पार्टी लाइ चैलेंज पैदा कया विया आहिनि चैलेंज हूंदा न आहिनि सही पीपुल्स पार्टी लाइ चैलेंज पैदा कया वेंदा आहिनि हींअर बि कया वेंदा आहिनि आउं चवंदो आहियां सालनि खां वठी पीपुल्स पार्टी लाइ ॿी का मुसीबत कान्हे पीपुल्स पार्टी पाण लाइ मुसीबत पैदा न करे त पीपुल्स पार्टी खे कोई चैलेंज कोन्हे पीपुल्स पार्टी का परेशानी करे जे पीपुल्स पार्टी पाण लाइ परेशानी पैदा करे तंहिं करे चैलेंज पैदा थींदा पर मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी वरी बि हिते सिंध में खटींदी इनशा अल्लाह ताला ॿी ॻाल्हि पीपुल्स पार्टी नमुल बदियल कोन्हे पीपुल्स पार्टी जो नमुल बदियल कोन्हे वक़्ती तौर सिंध जा माण्हू इलाही ग़लतियुनि खां असांजे ॾोहनि खां असांजे कम्युनिकेशन खां मुतासिर थी ॿियनि माण्हुनि जी हिमायत कनि था इलाही मौक़ो थियो आहे पर उन्हनि माण्हुनि खे उहा मोट न आहे मिली उहे माण्हू वरी पीपुल्स पार्टी था ॾिसनि होॾा आहे कुझु कोन्हे ॿिए पासे नारा आहिनि ॿिए पासे ॻाल्हि आहे अमलनि कोन्हे अमलनि वरी बि माण्हू मोटी था अचनि असांजे वरी थो दोहिरायां मतां आवाज़ जे ज़रिए सॼी सिंध ॿुधे पई असांजे ग़लतियुनि जे करे असांजे कोताहियुनि जे करे बेवफ़ाई न ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जे करे कम्युनिकेशन जे करे छाकाणि मुसलसल हुकूमत में सही मसइला माण्हू वधीक आहिनि असीं माण्हू तौक़ा ते घटि था पूरा लहूं किथे रहिजी था वञूं किथे ॼाणी ॿुधी अहिड़ी पॉलिसी हर पोइ हुकूमत हिकिड़ी नौकिरी ॾियण न ॾिनी अदलिया असांखे जिथे बि नौकिरी ॾियण जो फ़ैसिलो करे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस साहिबु वेठो इफ़्तिख़ार चौधरी साहिबु को कमु न प्रोमोशन न पिया करे सघूं असीं किथे माण्हू पिया ट्रांसफर करणु न पियो ॾे सोचियो त सही खंड जा अघ पियो मुक़ररु करे अहिड़ी त DSP IG DIG सभिनी कोर्ट में कटड़नि में बीहारियो बीठो इफ़्तिख़ार चौधरी साहिबु अमलनि पीपुल्स पार्टी हुकूमत कनि कान ॾिनी वई कंहिंजी नौकिरियूं न ॾेई सघियासीं असीं इश्तिहार ॾियूं उहो ते स्टे ॾेई छॾनि उहे कनि असां ॾियारे न सघियासीं इन सूरत हाल में तौक़ा ते नथा पूरा लहूं असीं जॾहिं त माण्हू सां नाराज़ बि थियनि था इहा ॻाल्हि पर जेॾां वञनि था ओॾा कारी वारा कख आहिनि ओॾा कुझु कोन्हे सियासत वरी बि पीपुल्स पार्टी वटि आहे ऐं माण्हुनि जो नाला नथो खणा इलाही माण्हू उते बि जेके वेठा आहिनि उनजी बि ख़्वाहिश आहे त कंहिं नमूने सां पीपुल्स पार्टी जा इतिहाद ठहनि सो आउं सम्झां थो त अलाह साईं जी महिरबानी सां ईंदड़ वक़्त में वरी बि सिंध में पीपुल्स पार्टी जो दौरु आहे इनशा अल्लाह ताला साज़िश सां अटकलुनि सां इन दौर खे रोकियो बि वेंदो आहे अकेलो माण्हू लियाकत जतोई पीपुल्स पार्टी ख़िलाफ़ु आंदो हुकूमत हलाई अकेलो मुज़फ़र शाह साईं मुज़फ़र शाह खे अकेले हुकूमत आंदऊं अरबाब ग़ुलाम रहीम अकेलो का पार्टी न आंदऊं ॿिया बि नाला इलाही आहिनि ईअं कनि था साज़िश सां अटकल सां रोके सघनि था पर हक़ीक़ी नुमाइंदा वरी पार्टी वरी पीपुल्स पार्टी कटि थी अचे पीपुल्स पार्टी ते हिकिड़ो माना अॼु बि आम माण्हू या मुख़ालिफ़ इल्ज़ाम हणंदा रहिया आहिनि ऐं उनजी अञा ताईं बि हिकिड़ो साबिती त वरी ॿी शइ आहे पर जेको करप्शन जे हवाले सां पीपुल्स पार्टी ते इल्ज़ाम आहिनि ख़ासि तौर ते जीअं सिंध में नौकिरियूं विकिरो करण वारो पुराणे दौर में हाणे त नौकिरियूं हिन दौर में न आयूं आहिनि अञा ताईं बि कंहिंखे न मिलियूं आहिनि पुराणे दौर में पीपुल्स पार्टी जे मथां ऐं उन्हनि जे ज़िले उहिदेदारनि या जेके उन सां लाॻापियल रहिया आहिनि जिन जिन खे माण्हुनि खे नौकिरियूं मिलियूं आहिनि उन्हनि खे नौकिरियूं विकिरो करणु ऐं करप्शन जे हवाले सां इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि इन ते तव्हां छा चवंदव ॾिसो हिकिड़ा वॾा इल्ज़ाम करप्शन जे हवाले सां हिकिड़ो बि इल्ज़ाम अहिड़ो कोन्हे जेको बीबी ते ऐं आसिफ़ साहिब ते न आयो हुयो सही आसिफ़ साहिब ऐं बीबी खे को हुकूमत भरी न कयो हुकूमत खे अपीलूं करे माफ़ियूं वठी कोन निकितासीं अदालतुनि माफ़ु कयो अदालतुनि उन्हनि खे आज़ादु कयो लिहाज़ा उन्हनि जी हैसियत कान्हे कोर्टुनि जे फ़ैसिले सां निकिता ॿी करप्शन आहे उन खां घटि पैमाने ते आहे उन में बि सौ उन ते बि असां हर केस मां निकिता आहियूं आउं रुॻो हिते हिकिड़ी ॻाल्हि थो करियां इनफ़रादी करप्शन जी फ़रिश्तनि जो मुल्क कोन्हे न फ़रिश्ता का पार्टी पैदा करे सघी आहे असांखे त उन करप्शन जी ख़बर आहे जेके अञा हुकूमतुनि में ई कोन आया आहिनि जेके अञा सरकारी मनसबनि ते ई कोन वेठा आहिनि तनी करे छॾिया आहिनि हीअ पार्टी बार बार अचे थी इनफ़ाद तरह आहिनि नौकिरी विकिरण जी ॻाल्हि जे इनफ़रादी केस वठंदव त पोइ असीं मुजरिम आहियूं इज्तिमाही मिसाल आउं थो चवां आउं TV ते वेठो ॻाल्हायां नौकिरी विकिणूं त बीबी साहिबा जे खून जो सौदो करियूं आउं पंहिंजे लाइ थो चवां असां ॿुधाइनि मौला बच्चा ने नौकिरी विकी आहे ॿुधाइनि मौला बख़्श ट्रांसफर तां पैसा वरिता आहिनि इनफ़रादी तरह हाणे मूंखे वठी अथई सॼी पीपुल्स पार्टी तारीफ़ करे सघो था पर मसइलो मुंहिंजो न आहे
सही मसइलो 2000 माण्हू ॿिया आहिनि, उन खां नौकिरी थो विकिणे, का प्रमोशन थो कराए, पोइ उन खां पैसा थो वठे, को पोस्टिंग थो करे, उन थो वठे, ऐं इनफरादी ग़लतियूं गुनाह आहिनि। उहो जेसीं सुधारो न थींदो सोसाइटी में, जेसिताईं सुजाॻी न थींदी, जेसिताईं माण्हू क़ौमी गैरत जो मुज़ाहिरो न कंदो, तेसिताईं एॾो थींदा। मौला बख़्श चांडियो उन सां हैदराबाद जे मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कईसीं। हैदराबाद रीजन ऐं हैदराबाद बल्कि पीपल्स पार्टी जे हवाले सां बि तमामु घणियूं कचहरी थी। ऐं वरी ॿिए प्रोग्राम ताईं आउं वठंदुसि इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। साथ सलामत, सिंध सलामत।